नजर लगी वे ॼणु नजर लगी वे इन घर जे बहार खे को नांग सरा पहिरियो को नांग सरा पहिरियो आनी नज़ारनि खे चवंदा आहिनि त जिते बाहि भरे उहा जाइ सड़े। हिन मुआशिरे में गुरबत बि माण्हू लाइ वॾो अज़ाब आहे। केतिरा ई ग़रीब माण्हू जिते गुरबत सबबु पंहिंजा अजा ठाहे न आहिनि सघंदा, उते उहे साॻिया ग़रीब माण्हू पंहिंजे औलाद खे बहितर सहूलियतूं बि फ़राहम न आहिनि करे सघंदा। अहिड़ी हिकु माजरा यूनियन काउंसिल डूमाणी जे ॻोठ चारण मेमन जे रहवासी मज़दूर आमद मेमन सां बि आहे। केबिन हलाए पान बीड़ी विकिरो करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदड़ आमद मेमन जी 16 साला न्याणी रविश मेमन, जंहिंखे दिलि में सोराख हुअण करे बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, पर उन ग़रीब पौरियत में एतिरी पहुच न आहे जो हू इन न्याणी जो सही रीति इलाजु कराए सघे। जापे जी उमेद ऐं कुझु थी मुआशिरे में मक़ाम हासिल करण जा ख़्वाब ॾिसंदड़ रविश त ॼण ज़िंदगी मां नाउमेद थी वई हुजे। जॾहिं बि को खांयसि तबियत बाबति पुछे थो त उहा जवाबु ॾियण बजाए सिर्फ़ु हंजूं हारे मदद करण लाइ फ़रियाद करे थी ऐं ॼण चई रही आहे त छा ग़रीब जो कोन आहे, छा मुंहिंजो बाबा ई सिर्फ़ु मुंहिंजो दर्द ॼाणे थो, छा सिर्फ़ु मुंहिंजी अमड़ ई मुंहिंजा ॻोड़ा उगी मुंहिंजे मथे ते शफ़क़त जो हथु रखी सघे थी, को ॿियो न। 16 साला रविश, जंहिंखे दिलि में सुराख हुअण करे पाकिस्तान जे अस्पतालुनि मां इहो चई वापसि कयो वियो आहे त संदसि इलाजु सिर्फ़ु इंडिया मां थी सघे थो, जंहिं ते तक़रीबन 9 खां 10 लख रुपया ख़र्च ईंदो, पर सिर्फ़ु 300 रुपया ॾियारी कमाईंदड़ संदसि वालिद आमद मेमन में 10 लख रुपयनि जी पहुच त नाहे, पर हू पुरज़म थी पंहिंजे न्याणी जे इलाज लाइ निकिरी पियो आहे। कॾहिं कंहिंजे अॻियां हथु न फैलाईंदड़ पीउ परेशानी वारे आलम में हर वस वारे खे मदद जूं अपीलूं करे रहियो आहे। हाणे डॉक्टरनि कराची वारनि जवाबु ॾिनो, चवनि था वञी इंडिया में इलाजु कराए। असां में पुॼत आई कोन्हे, असीं ग़रीब माण्हू पुॼो नथा सघूं। बसि जंहिंखां पुॼंदा अलाह ॾींदनि हिमत त ॾींदा, न त असां मठ खां वेठा छा करियूं। 2 महीने खां पोइ डॉक्टर ॿुधायो दिलि में सोराख आहे, पोइ असां अलाह जी इलाजु करायूं। मदद कोन कई, हाणे असीं इलाजु इंडिया में करायूं था, पर केरु मदद करे त असांजे पासपोर्ट वीज़ा ख़र्चु बच सभु भरीनि त असीं ॿाहिरि वञी इलाजु करायूं। जेको त असांजो ख़्यालु इहो आहे त हिते पाकिस्तान में किथे बि इलाजु कोन पियो थिए ऐं असां जेको सो इंडिया वञूं, इंडिया जी जेका असां हुते जेको इलाजु थिए थो, ऑपरेशन कामयाबु वञनि था, त असांजो ख़्यालु इहो आहे त असांखे जेकॾहिं हिमायत सपोर्ट जेका त पैसे जी असांखे मिली वञे हुकूमती इदारनि खां, ऐं ॿिया जेके बि हिते जेके सरहदी वारियूं जेके बि धुरियूं आहिनि, समाजी तंज़ीमूं आहिनि या सियासी पार्टियूं आहिनि, ऐं तंहिंखां पोइ मज़हब जे नाले में जेके दावाऊं थियूं कनि, इंसानी हक़नि जूं ॻाल्हियूं थियूं कनि, पर उन्हनि बि असांजी का मदद कोन कई आहे। पर जेकॾहिं असांजी मदद सभु कनि त असीं जेको सो नंढड़ीअ खे इंडिया में वठी वञूं, ऐं त घटि में घटि असां एतिरो मुतमिन थींदा कि असां इलाजु करायोसीं, असां पंहिंजे वस खां कोन जेको सो घटायोसीं, इन खां पोइ जेका बि अलाह जी मर्ज़ी हूंदी, छोकिरी जी ज़िंदगी हूंदी त बची वेंदी। ऐं उन सरहद वारनि खां अपील करियां थी त असांजे ग़रीबनि जी मदद कनि ऐं हिनखे जीअण जो हौसलो ॾिले। भले असीं इंडिया में इलाजु करायूं था, पर असां एतिरा पैसा ॻोल्हे वरी न इंडिया में इलाजु कराए सघूं। ऐं उन्हनि खे अपील करियां थी त सरहद वारनि खे ऐं हिन हुकूमत खे अपील करियां थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन वक़्तु हिकु न्याणी जी ज़िंदगी बचाइण लाइ संदसि पीउ अहमद मेमन जियां समूरनि वस वारनि ऐं हुकूमत खे पंहिंजो पंहिंजो किरदारु निभाइणु घुरिजे। कैमरामैन अब्दुल अज़ीज़ जोखियो सां गॾु एजाज़ वारियो, मेहरान TV ठटो।